हुकूमत मुखालिफ धुर जी आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जे ठाराउनि जो भरपूर जवाब ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त APC जे फ़ैसिलनि सां कंहिंखे परेशानी नाहे। मुल्क जा समूरा इदारा आईनी हदुनि में रही कमु कनि पिया। वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हुकूमती ऐं पार्टी तर्जुमाननि जो इजलास थियो, जे दौरान आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जे फ़ैसिलनि बाबति मुशावरत कई वई। इजलास दौरान आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जे ठाराउनि जो भरपूर जवाब ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं वज़ीरनि खे ज़िम्मेवारी सौंपी वई। इजलास दौरान वज़ीर आज़म APC बाबति हुकूमती नुक़्ते नज़र खां हुकूमत ऐं पार्टी तर्जुमाननि खे तफ़सीली आगाह कयो। इजलास में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त APC में मौजूदु चेहरनि ऐं उन्हनि जी ज़ाती मक़सदनि खां क़ौम आगाह आहे। APC सां हुकूमत खे का बि परेशानी नाहे। इमरान ख़ान चयो त APC में हुकूमत तोड़े क़ौमी इदारनि ख़िलाफ़ बयानबाज़ी भारतीय लाबी खे ख़ुशि करण जी अक्कासी आहे। वज़ीर आज़म चयो त समूरा क़ौमी इदारा एतिराम जोग आहिनि ऐं हुकूमत जे मातहत आहिनि। सॼी क़ौम पंहिंजे इदारनि सां गॾु बीठल आहे।